अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में वाक़ई भलीकार मां है फराज शाह। सबका पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। अमन मुआहदे बावजूद अमेरिका जा हिकु भेरो ॿीहर ईरान ते हमला। अमरीकी सेंट्रल कमांड जो चवणु आहे त ईरान जे 80 खां वधीक हंधनि खे निशानो बणाइण बाद कार्रवाई मुकमल करे वरिती। ईरान जे हवाई दिफ़ाई निज़ाम, कमांड एंड कंट्रोल सिस्टम, रेडार ऐं मीज़ाइलनि खे निशानो बणायो वियो। पासदाराने इनक़लाब जे 60 खां वधीक नंढियुनि ॿेड़ियुनि खे बि निशानो बणायो वियो। हमला ईरान पारां हुर्मुज़ में 3 वापारी जहाज़नि खे निशानो बणाइण जे जवाब में कया विया। अमेरिका जे हमलनि बाद ईरान जी जवाबी कार्रवाई। बहरीन ऐं कुवैत में अमरीकी अॾनि ते हमला। पासदाराने इनक़लाब जो चवणु आहे त बहरीन ऐं कुवैत में अमेरिका जे 85 हंधनि खे निशानो बणायो वियो। बहरीन में अमरीकी 5 सामुंडी ॿेड़े ते बि हमलो कयो वियो। कुवैत में अल सालम एयरवेज़ खे निशानो बणायो वियो। पासदाराने इनक़लाब पारां हिकु अमरीकी MQ-9 ड्रोन किराइण जी बि दावा। अमरीकी हमलनि खां पोइ ईरान जो सदर मसूद पेज़ेश्कियान इराक खां वापसि ईरान पहुची वियो। ईरान पारां तेल विकिरो करण ते ॿीहर अमरीकी पाबंदियुनि जी मज़म्मत। शारजा खां कराची वेंदड़ निजी कंपनीअ जो कार्गो जहाज़ हादसे जो शिकार। जहाज़ में अमले जा 5 अमलदार सवार हुआ। कार्गो जहाज़ कराची खां 300 किलोमीटर परे समुंड में किरी पियो। जहाज़ पायलट रिज़वान इदरीस ऐं फैसल महमूद उॾाए रहिया हुआ। जहाज़ में इंजीनियर मोहम्मद हामिद, आरिफ सिद्दीकी, लोड मास्टर तौफ़ीक खान बि सवार हुआ। जहाज़ इंतज़ामिया जो चवणु आहे त K2 एयरवेज़ जो कार्गो जहाज़ फनी ख़राबीअ सबबि हादसे जो शिकार थियो।